एज मुझी आहे 17 इयर्स हाणे रियल एज आहे न मां लिकाई थी लायां एज की मां कोड़ी मां हुते डांस कंदमि मतां तूं हुते डांस करी छो जो तुंहिंजो डांस कंहिंखे बि न आहे वणंदो। मां चयो हल हल तूं डांस कंदीअ। मां चयो पाॾे जहिड़ी त तूं आहीं तूं हुते हली डांस कंदीअ। मां चयो ईअं लॻंदो जीअं पाॾे खे पेट में सूरु पियो आहे ऐं इहो गोबर में पेर थो हणे। बाबा सभु एॾो था खिलंदा आहिनि। ड्रामो हाणे ज़हर ज़िंदगी तक़रीबन इलाही टाइम खां वठी हले थो। लाड़काणा खैरपुर सखर माना इहो ई पंहिंजो सिंध इहो मूंखे प्लेस ॾाढा वणंदा आहिनि। ड्रामा इंडस्ट्री सिंधी ड्रामनि में ऐं मॉडलिंग सॉन्ग में सो अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल करे पुछूं पिया। अलावा कीअं आहियो सभ खां पहिरियों इहो ॿुधायो। इन फील्ड में तबियत कीअं तबियत त बिल्कुलु ठीकु आहे अल्हम्दुलिल्लाह। जी जी अल्हम्दुलिल्लाह। तव्हां ॿुधायो। शोबिस में जेको ड्रामा इंडस्ट्री या मॉडलिंग में तव्हां कमु कयो पिया ऑलमोस्ट केतिरो टाइम थी वियो आहे हिन फील्ड में। तक़रीबन मूंखे 3 साल थी विया आहिनि। मुंहिंजो हाणे ड्रामो हले थो KTN ते असीमत खज़वी त हुन में हिकिड़ो कमदार हूंदो आहे असांजो बाबा जेको हूंदो आहे उनजी असां 2 धीअरूं आहियूं ऐं ॿई असां एतिरियूं शैतान हूंदियूं आहियूं जेकी सॼे ॻोठ में टांडा ॾेई सभिनीनि खे वेठियूं हूंदियूं आहियूं। ऐं हुन खां अलावा ॿियो ड्रामो हाणे ज़हर ज़िंदगी तक़रीबन इलाही टाइम खां वठी हले थो। साल 1.5 साल थी विया आहिनि हुनखे। वरी हुन में हाणे मुंहिंजी एंट्री थी आहे उहा बि हीरोइन जे रोल में ऐं हुन में वरी मुंहिंजो थोरो सैड कैरेक्टर आहे। वरी हुन में थोरी मां मेच्योर आहियां त उन हिसाब सां हुन रोल खे पोइ ईअं निभायां थी। सैड कैरेक्टर वधीक तव्हां परफॉर्म बेस्ट करे सघंदा हो या जेको हाणे ॿुधायो त शरारती वारो तव्हांजो कहिड़ो फेवरेट आहे। ईज़ी मूंखे फ़नी लॻंदो आहे। थोरो जेको मुश्किल आहे उहा मूंखे सैड लॻंदो आहे। सैड इन जे करे मूंखे मुश्किल लॻंदो आहे छो जो हुन में असांखे जेके घोड़ा पंहिंजा कढणा हूंदा आहिनि उहे रियल हुजनि। माना अक्सर करे माण्हू चवंदा आहिनि त हीअ ग्लिसरीन लॻाईंदा आहिनि पोइ रोईंदा आहिनि। अहिड़ो कुझु बि न आहे थींदो। असांजो डायरेक्टर जेके हूंदा आहिनि उहे चवंदा आहिनि जेसि ताईं तव्हांखे सीरियस घोड़ा न ईंदा जेसि ताईं तव्हां एक्टर न आहियो। सभ खां वधीक फेम कहिड़े ड्रामे खां बाद या कहिड़े सॉन्ग खां बाद मिली। जेको ड्रामो हाणे मुंहिंजो हले थो असीमत खसी हिन मां बि जेको KTN ते हले थो हिन मां बि मूंखे इलाही सुठो फेम थो मिले। माशाल्लाह जिते वेंदी आहियां सभु चवंदा आहिनि त मलूका आई आहे। हुन में असल में मुंहिंजो जेको कैरेक्टर जो नालो आहे उहो मलूका आहे ऐं मूंखे मुंहिंजी भेण मुंहिंजा घर वारा मूंखे मिल्की माकोड़ी चवंदा आहिनि। ऐं जेको ॿियो ज़हर ज़िंदगी ड्रामो आहे हुन में बि माशाल्लाह मूंखे सुठो रिस्पॉन्स थो मिले। ड्रामा इंडस्ट्री में तव्हां बाय चांस आयो या पंहिंजो बचपन का शौक़ु हुयो या बाबा साईं या को रिलेटिव हिन फील्ड में ऑलरेडी आहे। असांजे रिलेटिव्स में या असांजी फैमिली में को बि हिन फील्ड में न आहे सिर्फ़ु मां आहियां ऐं हीउ जेको शौक़ु हुयो हीउ मुंहिंजी मदर जो हुयो। मुंहिंजी मदर जो शौक़ु हुयो पर उन्हनि जी फैमिली जेकी हुई स्ट्रिक्ट हुई उन्हनि जे घर मां निकिरणु न ॾींदा हुआ। उहा बसि TV ते ॾिसी ॾिसी ख़ुशि थींदी हुई। वरी जॾहिं उन्हनि जी शादी थी उन्हनि सोचियो त अगरि मुंहिंजी औलाद थींदी पुटु थिए या धीउ थिए पोइ उन्हनि खे चयो मां एक्टर ठाहींदमि। वरी मम्मा जी ख़्वाहिश पूरी करण जे लाइ पोइ असांखे बि आहिस्ते आहिस्ते शौक़ु थी वियो। पोइ कमु कंदे कंदे इंट्रस्ट असांजो वधी वियो त उन हिसाब सां पोइ वरी हाणे कमु कयूं था। खाइण में छा आहे फेवरेट या प्लेस कहिड़ी फेवरेट पॉइंट जेका विज़िट लाइ तव्हांखे वधीक सुठी लॻंदी आहे। मूंखे लाड़काणा माना घुमण जे हिसाब सां लाड़काणा खैरपुर सखर माना इहो ई पंहिंजो सिंध इहो मूंखे प्लेस ॾाढा वणंदा आहिनि ऐं हिते मां शौक़ु सां ईंदी आहियां। ऐं जॾहिं मूंखे ख़बर पवंदी आहे त लाड़काणा में शूट आहे या खैरपुर में शूट आहे या शिकारपुर में शूट आहे या सखर में शूट आहे त मां जल्दी जल्दी तयारी कंदी आहियां ख़ुशी सां। बसि मां पंहिंजी मम्मा खे चवंदी आहियां असल में जेकी मुंहिंजी सॼी तयारी आहे मुंहिंजी मम्मा कंदी आहे। असां कॾहिं घर में कमु नाहे कयो मां कमु कंदी ई न आहियां घर में। फैमिली सां निकिरंदा आहियो तंहिं टाइम काफ़ी तव्हांजा फैंस बि हूंदा जेके तव्हांखे चवंदा हूंदा असां सां टिकटॉक ठाहियो पोइ हुन में डिस्टर्ब थींदा हो या ख़ुशी थींदी आहे त फैंस जेको आहे सो मूंखे सुञाणे करे मूंसां वीडियो ठाहिण लाइ फोर्स कनि पिया। अल्हम्दुलिल्लाह मूंखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे। मूंखे ख़ुशी थींदी आहे मूंसां गॾु मुंहिंजी फैमिली मुंहिंजी मम्मा खे बि इलाही ख़ुशी थींदी आहे। ऐं मुंहिंजी मम्मा पाण चवंदी आहे त पुट कंहिं बि माना वो उर्दू में चवंदी आहे त बेटा किसी भी अपने फ़ैन को मना मत किया करो। ऐं मुंहुं में वॾाई न आहे थींदी आहे न माण्हुनि में त इहो मां शुरू खां ई असल में मुंहिंजी अहिड़ी तरबियत ई न आहे छो जो मम्मा चवंदी आहे त माना जेको वॾाई कंदो आहे तकबुर त अल्लाह पाक खे बि पसंदि न आहे त उन हिसाब सां त इन जे करे। टिकटॉक ते केतिरा फॉलोअर्स आहे। टिकटॉक ते मूंखे एतिरो इंट्रस्ट न आहे ऐं 1-2 मुंहिंजूं आइडियूं बैन थी चुकियूं आहिनि। पोइ वरी मां ठाहियो ई न इलाही टाइम वरी खां वठी माना मुंहिंजो टिकटॉक बंदि हुयो। पोइ वरी हाणे 1-2 साल थिया आहिनि वरी मूं टिकटॉक स्टार्ट कयो आहे त 30-40 हज़ार मुंहिंजा आहिनि। 30-40 तव्हांखे नॉर्मल लॻनि पिया। हाणे अॼुकल्ह माण्हुनि जा एतिरा 3-4 लख जेसि ताईं मिलियन न हुजनि जेसि ताईं को चवंदो आहे फॉलोअर्स न आहिनि।
अच्छा हिकिड़ो तव्हांजो जेको डायलॉग सभ खां वधीक वायरल वियो हुजे सो उहो असांखे ॿुधायो असांजे नाज़रीन खे डायलॉग वायरल वियो हुजे मुंहिंजा हिकु ॿ फनी डायलॉग जेके आहिनि उहा 80 मत खसी ड्रामे में वायरल थिया हुआ मां मिल्की मकोड़ी मां हुते डांस कंदमि मतां तूं हुते डांस करी छो जो तुंहिंजो डांस कंहिंखे बि न आहे वणंदो मां चयो हल हल तूं डांस कंदीअ मां चयो पाॾे जहिड़ी त तूं आहीं तूं हुते हली डांस कंदीअ मां चयो ईअं लॻंदो जीअं पाॾे खे पेट में सूरु पियो आहे ऐं इहो गोबर में पेर थो हणे बाबा सभु एॾो था खिलंदा आहिनि हिन डायलॉग ते जंहिंजी हद कान्हे जी नाज़रीन ही हुई लाइबा बलोच जंहिंसां असीं ॻाल्हि ॿोल करे पुछोसीं गुफ़्तगू कईसीं वधीक मिलंदासीं हिकिड़े नए प्रोग्राम सां गॾु नए इशू सां गॾु। मां जो होस्ट अहमद ख़ान।